शाहपुर चाकर में पीपीजे बानी चेयरमैन शहीद जुल्फकार अली भुट्टो जी 92वें जन्म दिहाड़े के मौके ते पीपीजे सूबाई अगवान अमीर बख्श उमरानी जी मेज़बानी में उमरानी हाउस ते सालगिरह तकरीब कोठाई वई। सालगिरह तकरीब में अमीर बख्श उमरानी, हाजी मुबारक बिरोही, जाम सईद खान लाहिरी, चेयरमैन अब्दुल गफ्फार उमरानी, मियां खान रिंद, नौशाद बलोच, जावेद गुल लाहिरी, गुलाम मुस्तफ़ा मल्लाह ऐं ॿियनि शिरकत करे केक काटियो। उन मौके ते अगवाणनि खिताब कंदे चयो त शहीद जुल्फकार अली भुट्टो तारीख़ जो उहो अमर किरदार आहे जेको हमेशा यादि रहंदो। शहीद जुल्फकार अली भुट्टो हिकु नज़रिए, हिकु फ़िक्र, हिकु सियासी वाट ऐं रोशनी जो नालो आहे। हुननि चयो त शहीद जुल्फकार अली भुट्टो गुलाब जे गुलनि जियां सॼे जग में ख़ुशबू फैलाईंदड़ अवामी लीडर हो जंहिं अवाम खे ॻाल्हाइण जी सघ ऐं सियासी सोच ॾिनी। संदन वधीक चवणु हो त शहीद जुल्फकार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त ॾेई मुल्क जे आमरनि ऐं डिक्टेटरनि सां अखियूं अखियुनि में मिलाए अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई। सालगिरह तकरीब दौरान शकील अहमद भट्टी, राऊ मक़सूद अहमद राजपूत, हैदर खान मरी, राऊ खावर अली राजपूत ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।